नाज़रीन तव्हां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं। 11 चक वेझो सिम नाले खे 250 फुट जो घारो पइजी वियो आहे। सांगड़ मां ख़बर आहे 11 चक वेझो सिम नाले खे 250 फुट जो घारो पइजी वियो आहे। सिम नाले जो पाणी सांगड़ शहर ॾांहुं तेज़ी सां वधण लॻो आहे। शहरियुनि जो साह मुठ में अची वियो आहे। इंतज़ामिया कोशिशुनि में रुधल आहे। घारो बंदि करण में मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे अहम ख़बर ॿुधाए रहिया आहियूं। 11 चक वेझो सिम नाले खे 250 फुट जो घारो पइजी वियो आहे। सिम नाले जो पाणी सांगड़ शहर ॾांहुं तेज़ी सां वधण लॻो आहे। शहरियुनि जो साह मुठ में अची वियो आहे। इंतज़ामिया पारां घारे खे बंदि करण जी कोशिश कई पई वञे। घारे खे बंदि करण में मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। अहम ख़बर तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं। सांगड़ मां जिते 11 चक वेझो सिम नाले खे 250 फुट जो घारो पइजी वियो आहे। सिम नाले जो पाणी सांगड़ शहर ॾांहुं वधी रहियो आहे। शहरियुनि जो साह मुठ में अची वियो आहे। इंतज़ामिया पारां घारे खे बंदि करण जी कोशिश कई पई वञे। इन ई हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। एडी कुंभर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी एडी कुंभर, तफ़सील छा आहिनि? जी बिल्कुलु, सॼे सिंध जी सांगड़ ज़िले में हिकु पासे त बरसातनि तबाही मचाए छॾी आहे। हर पासे बरसातनि जी तबाहकारनि जा क़यामत खेज़ मंज़र नज़र अची रहिया आहिनि। त ॿिए पासे सिम नालनि खे जेका आहे वक़्त सर इंतज़ामिया ऐं हुकूमत तरफ़ां खातियूं न करायूं आहिनि। हींअर बि सांगड़ जे लॻ 11 चक लॻ जेको आहे सिम नाले खे घारो पियो आहे, जेको घारो वधी 250 फुट खां बि मथे थी वियो आहे। पाणी तेज़ रफ़्तारी तरफ़ जेको तेज़ रफ़्तारी सां सांगड़ शहर ॾांहुं रुख कयो आहे। सांगड़ शहर वासियुनि जो साह मुठ में आहे। तला ते इंतज़ामिया बि पहुची आहे। कोशिशूं जारी आहिनि, मगर अञा ताईं घारो बंदि न थी सघियो आहे। घारे जो जेको पाणी आहे उनजी तेज़ रफ़्तार वहिकिरो तेज़ हुअण करे उनजो रुख जेको आहे उहो सांगड़ शहर में आहे। सांगड़ शहर जे ॿुॾण जो ख़तरो आहे। जी एडी कुंभर, अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी।